अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताबनि जो नालो ॻाल्हियूं मुंहिंजे सिंध जूं, मकाला, तक़रीरूं, ख़त ऐं इंटरव्यू। मुसनिफ़ सैयद असामुद्दीन राशिदी, मुरतब ग़ुलाम अहमद लाखो, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड ऐं इंडोरमेंट फंड ट्रस्ट फॉर द प्रिजर्वेशन ऑफ दी हेरिटेज ऑफ सिंध। छापोटियूं साल 2020 ईस्वी। तर्जुमो ग़ुलाम अहमद लाखो। सिंध जा तारीख़ी ऐं सियासी ख़त। सिंध जे मायानाज़ आलिम सैयद असामुद्दीन राशिदी मरहूम ही मज़मून उर्दू ज़ुबान में पाकिस्तान हिस्ट्री एंड कल्चर कांग्रेस मुनक़िद इस्लामाबाद यूनिवर्सिटी साल 1973 ईस्वीअ जे हिकु बैठक में पढ़ियो हो। उन कॉन्फ्रेंस में पढ़ियल मकालनि जो पहिरियों जुल्द साॻी यूनिवर्सिटी साल 1975 ईस्वीअ में शाया कयो, जंहिंखे डॉक्टर अहमद हसन दानी एडिट कयो हो। हिन मकाले जो सिंधी तर्जुमो टिमाही महिराण नंबर 1 साल 1987 ईस्वीअ में शाया थियो आहे। तारीख़ जे सिलसिले में ख़त, दस्तावेज़, दरख़्वास्तूं ऐं फ़रमान अहमियत जे लिहाज़ खां आलिमनि खां ॻुझा न आहिनि। असांजे तारीख़ुनि में वाक़िअनि खे घणे हद ताईं वक़्ती ज़रूरतुनि तहत ख़ासि ख़्याल खां लिखियो वियो आहे, जंहिं करे वाक़िअनि ऐं हालतुनि जो असुलु रुख़ पढ़ंदड़नि जे अॻियां चिटो नथो थिए ऐं हादिसनि जे असली सबबनि जो सही इल्मु नथो पवे। तारीख़ जा ई नुक़्स तॾहिं ख़तमु थी सघनि था जॾहिं असीं उन जी तरतीब ऐं तयारीअ लाइ ख़तनि खे बि पंहिंजे आॾो रखूं ऐं उन्हनि खे तारीख़ जो माख़ुज़ सम्झी फ़ाइदो वठूं। असां ख़तनि खे इनशा जो दर्जो ॾेई दर्स में त दाख़िल करे छॾियो, पर उन्हनि ज़रिए तारीख़ी फ़ाइदो हासिलु करण खां पासो पे कयो आहे। हिन नंढे खंड जे ख़तनि या इनशा जा जेके बि किताब तयारु कया विया आहिनि उन्हनि मुतलिक़ मुंहिंजे नज़र मां 2 तफ़सीली मज़मून निकिता आहिनि। हिकु इंडो एरानिका में डॉक्टर मोमिन मोहिउद्दीन जो मज़मून चंद इशातनि में छपियो आहे। हुनरो मरदम तहरान में दबेरियो नवेशंदगी जे उनवान सां आकाए दानिश पज़ो जो 14 किस्तनि में मकालो, जंहिंमें इनशा जे 366 किताबनि जो ज़िक्र कयो वियो आहे। हीउ मकालो तयारु थियल उन्हनि समूरनि फ़ारसी ख़तनि मुतलिक़ आहे जेके तुर्कीअ खां करे हिंदुस्तान ताईं तरतीब हेठि आया आहिनि। जेके किताब फ़हिरिस्तुनि में दाख़िल न आहिनि ऐं अञा ताईं ज़ाती कुतुबखाननि में मौजूदु आहिनि, ज़ाहिर आहे त आकाए दानिश पज़ो जे मकाले में उन्हनि जो ज़िक्र कोन्हे। मिसाल तौरु सिंध में ख़तनि जा जेके किताब मिलनि था उहे अञा ताईं अहले इल्म जे नज़रनि खां परे आहिनि। हालांकि उहे मजमूआ तारीख़ी मवाद जे लिहाज़ खां ईरान, अफ़गानिस्तान, सिंध, मुल्तान, दिल्ली ऐं पंजाब ताईं जी तारीख़ी वाक़िअनि ऐं हालतुनि जो घेरो कयो बीठा आहिनि ऐं केतिरनि ई अहम वाक़िअनि ऐं हादसनि जो पस मंज़र ऐं तफ़सील उन्हनि में मौजूदु आहे। ख़ुशकिस्मतीअ सां सिंधी अदबी बोर्ड सिंध जी तारीख़ जा अहम माख़ुज़ त छापे छॾिया आहिनि, पर ख़तनि जे ज़ख़ीरे खे अञा छुहियो बि न आहे। ख़ुदि तारीख़ बाबति बि किताब अञा कलमी हालतुनि में एतिरे त घणाईअ में आहिनि जो जेकॾहिं रक़म हुजे ऐं कमु कंदड़ मिले वञनि त सालनि जा साल ई कमु ख़तमु नथो थी सघे। उन सूरत हाल में हीअ ॻाल्हि इम्कान खां ख़ारिज आहे त ख़तनि जे उन्हनि किताबनि खे सिंधी अदबी बोर्ड छापे सघंदो। सिंधी इनशा नवीसनि जे मुरतब थियल कुझु मजमूअनि खे दुनिया ॼाणे थी, छो त मुख़्तलिफ़ कुतुबखाननि जे फ़हिरिस्त में उन्हनि जो ज़िक्र अची चुको आहे। मिसाल तौरु मंशात नमकीन अज़ अबुल कासिम नमकीन बखरी, रक़ाइम कराइम अज़ मोहम्मद अशरफ पुट अमीर अब्दुल करीम अमीर ख़ानी सिंधी, आदाब आलमगीरी अज़ शेख अबुल फ़तह काबिल ख़ान ठटवी। हिननि 3 किताबनि खां सवाइ सिंध में मुरतब थियल ख़तनि जा जेतिरा बि मजमूआ आहिनि उहे सभु जा सभु तारीख़दाननि जे नज़र में न आया। जीअं त हिन कॉन्फ्रेंस खे 18वीं सदी ईस्वीअ ताईं महदूदु रखियो वियो आहे, उन करे आउं सिर्फ़ु उन्हनि तारीख़ी ख़तनि जे किताबनि जो ज़िक्र कंदुसि जेके हिन दायरे में अचनि था। फ़िलहालु आउं उन्हनि ख़तनि, रिपोर्टुनि, दस्तावेज़नि ऐं शाही फ़रमाननि खे छॾे ॾींदुसि जेके इनशा माहरू खां करे आलमगीर जे आख़िरी दौर ताईं तरतीब हेठि आया आहिनि।
ख़तनि जे हिननि किताबनि जो ज़िक्र करण खां अॻु हीअ हक़ीक़त आॾो रखणु घुरिजे त उन्हनि जो वास्तो जंहिं सदीअ सां आहे उन सदीअ में असांजे ऐं असांजे पाड़ेसिरियुनि जे सियासी सूरत हाल कहिड़ी हुई। आलमगीर जे मौत खां पोइ हिंदुस्तान में मुग़ल सल्तनत जो ज़वाल, मुतअद्दिद शहज़ादनि जो तख़्त ते विहणु ऐं थोरे वक़्त में ई फांसी या तलवार जे नोक ताईं पहुचणु, सिंध जो 1151 हिजरीअ में मुग़लनि जे कब्ज़े मां आज़ादु थियणु, आलमगीर जे वफ़ात करे सिंध मां मुग़लनि जे बिस्तरे विहण ताईं याने 1118 हिजरीअ खां 1151 हिजरीअ ताईं कुल 33 वरियनि जे थोरे वक़्त में 17 सूबेदारनि जो सिंध में अचणु ऐं पोइ हिक ॿिए पुठियां ख्वार ख़राब थी नाकाम वापसि मोटणु, सिंध जे पंहिंजे हिकु ख़ानदान कलोड़नि खे सिंध हवाले करे वरी पंहिंजे कब्ज़े में रखणु, होॾे ईरान में सफ़वी घराणे जो ज़वाल, अफ़गानिस्तान में मीरवेस ऐं महमूद ख़ान जो उभिरणु, ख़ुरासान इस्फ़हान जो उन्हनि जे हथां बर्बादु थियणु, लुटमार जो माल ऐं क़ीमती सामान सिंध जे कलोड़ा बादशाहनि ऐं अमीरनि वटि आणे विकिणणु, हिन ज़वाल ऐं जे नतीजे में नादिर शाह अफ़शार जो ज़ाहिर थियणु, ईरान ते कब्ज़ो, दहलीअ ते नादिर शाह जी लश्कर कशी ऐं सिंध खे ॾन भरू बनाइणु, सिंध मां हीरा जवाहिर ख़ज़ानू ऐं शाही कुतुब ख़ानूं पाण सां ईरान खणी वञणु, सिंध जे हुकूमत खे हमेशह घरू वेढ़ में रखणु ऐं कमज़ोर करण लाइ बहावल ख़ान खे सिंध जो हिकु टुकड़ो ॾेई अलॻि रियासत ठहिराइणु, नादिर जे क़त्ल खां पोइ अहमद शाह अब्दालीअ जो अफ़गानिस्तान में हिकु अलॻि ऐं मुस्तक़िल हुकूमत क़ाइमु करणु, संदसि पंजाब ऐं हिंदुस्तान ते लाॻीता ऐं तबाह कुन हमला, सिंध जे धरतीअ ते अफ़गाननि जो कब्ज़ो, ढल जे नाले में ख़ज़ाने खां सवाइ हीरा ऐं जवाहिर वरी वरी अची लुटणु, शिकारपुर खे मुस्तक़िल तरह अफ़गानिस्तान जे कब्ज़े में ॾियणु, सिंध जे असुली अवाम खे अक़लियत में आणण लाइ अफ़गान कबीलनि खे धड़ाधड़ शिकारपुर ऐं उन जे आस पास आणे वसाइणु, मदद ख़ान अफ़गान जो सिंध में पहुची हर शहर, हर बस्ती, हर ॻोठ ऐं हर वाहण खे बर्बादु करे सभु कुझु लुटे खणी वञणु, बहावलपुरियुनि जी हुशियत कलोड़ा ख़ानदान अंदरि घरू वेड़, टालपुर ख़ानदान जेको असुल में कलोड़नि सां लाॻापियल ऐं दरबारी अमीरनि जो घराणो हो, उन्हनि जो कलोड़नि सां इख़्तिलाफ़ ऐं झेड़ो, जंहिंजो नतीजो इन्हनि ॿिन्हिनि घराणनि जे विच में खूनरेज़ीअ जी शक्ल में ज़ाहिर थियो। आख़िर में टालपुर ख़ानदान जो कलोड़नि खे ख़तमु करे पाण तख़्त ऐं ताज ते विहणु, उन बाद टालपुर घराणे में झेड़ो, जंहिं सबबि सिंध खे टुकड़ा टुकड़ा करे 3 हिसनि में पंहिंजे अलॻि अलॻि हुकूमत क़ाइमु करणु, कलोड़ा ख़ानदान जे आख़िरी दौर में अंग्रेज़नि जो ठटे में वापारी कोठी क़ाइमु करणु, टालपुरी अहद जे शुरूअ में अफ़गानिस्तान ताईं पहुचण लाइ दरियाई ऐं ज़मीनी रस्ता हासिलु करण लाइ सिंध में पंहिंजो असरु पैदा करणु ऐं आख़िरकार पूरी सिंध ते कब्ज़ो करणु, सियासी सूरत हाल जो ही सरसरी ख़ाको आहे जेका 18वीं सदी ईसवीअ में मौजूदु हुई ऐं सिंध में जेके वाक़िआ ज़ाहिर थिया उन जी लपेट में ईरान, अफ़गानिस्तान, हिंदुस्तान, मुल्तान ऐं मरकज़ी एशिया जा बि सभु इलाइक़ा अची वञनि था। हिन सदीअ जी तारीख़ अधूरी ऐं नामुकमिल रहंदी जेसीं ख़तनि जा ही किताब इंशा मां ख़ारिज करे तारीख़ी माख़ुज़ जी हैसियत में इस्तेमालु न कया वेंदा। ख़तनि जे जिन किताबनि जो ज़िक्र आउं करे आयो आहियां उन्हनि में उहो समूरो मवादु मौजूदु आहे जेको हिन सदीअ जे सभिनी वाक़िअनि जी असुलु सबबनि ऐं अंदरूनी मामलनि बाबति हैरत अंगेज़ हद ताईं रोशनी विझे थो। गुलदस्ता नौरसे बहार, ही शेख अब्दुल रऊफ़ सेवाणी 1140 हिजरीअ जा लिखियल सरकारी ख़त आहिनि ऐं आलमगीर जे हुकूमत जे आख़िरी सालनि खां करे 1140 हिजरीअ ताईं जे सियासी वाक़िअनि ऐं हालतुनि ते रोशनी विझनि था। शेख अब्दुल रऊफ़ मियां यार मोहम्मद ऐं मियां नूर मोहम्मद जो मुंशी हो ऐं शेख मौसूफ़ जी वफ़ात खां पोइ संदसि पुटु शेख मोहम्मद वफ़ा सेवाणी उन्हनि ख़तनि खे गुलदस्ता नौरसे बहार जे नाले सां गॾु कयो। हीउ मजमूओ 3 लतीफ़नि ते मबनी आहे। लतीफ़ो पहिरियों बादशाहनि, अमीरनि ऐं राजाउनि जे ख़िदमत में अर्ज़ियूं। लतीफ़ो ॿियों जागीरदारनि, सैयदनि, आलमनि ऐं मुअज़्ज़िज़ माण्हुनि ॾे ख़त। लतीफ़ो टियों वकीलनि ॾांहुं ख़त। पहिरें हिसे में 8 ख़त आहिनि जंहिंमें आलमगीर जे वफ़ात खां करे मियां यार मोहम्मद ऐं मियां नूर मोहम्मद जे शुरूआती दौर ताईं जेका सरकारी लिख पढ़ थी उहा शामिलु आहे।
आलमगीर जे वफ़ात ते सिंध में जेको रद्द अमल थियो उन जे ज़िक्र खां सवाइ कुझु शहज़ादनि जे तख़्त संभालण जूं ख़बरूं, ठटे, सेवण ऐं बखर में सूबेदारनि जी मुक़ररी ऐं माज़ूलीअ जा वाक़िआ, मीरवेस ग़लज़ईअ जे अफ़गानिस्तान ते कब्ज़े, कंधार, कलात, बलोचिस्तान, मुल्तान ऐं हिंदुस्तान में पैदा थियल हालतुनि ऐं उन्हनि वाक़िअनि जे हवाले सां शख़्सियतुनि जी सुञाणप ऐं मुल्तान, सेवण, बखर, बलोचिस्तान ऐं ठटे जे सूबेदारनि जा नाला ऐं उन्हीअ दौर में थियल जंगियुनि जो ज़िक्र हिननि ख़तनि में मिले थो। ॿिए लतीफ़े में 200 ख़त आहिनि जन ज़रिए हिंदुस्तान जे वज़ीर आज़म, सिपह सालारनि, सूबेदारनि ऐं ॿियनि वास्तेदारनि अमीरनि खे वाक़िफ़ ऐं हालतुनि खां बाख़बर कयो वियो आहे। हिननि ख़तनि में कई ॼातल सुञातल ऐं अणवाक़िफ़ मगर अहम माण्हुनि जे नालनि ऐं कारनामनि जो ज़िक्र मिले थो। टे लतीफ़े में दरबारी वकीलनि जे नाले ख़त आहिनि। उन्हनि ख़तनि में उन वक़्त जे मुख्य तारीख़ी वाक़िअनि जे लिखियल कड़ियुनि ते रोशनी पवे थी। उनखां सवाइ मुख्य किरदारनि ऐं माण्हुनि जी ॼाण बि मिले थी जंहिंजे नालनि ऐं कारनामनि खां तारीख़ जा पना बिल्कुलु ख़ाली आहिनि। हीउ हिसो 28 ख़तनि ते मदार रखे थो। हिन किताब जा 2 नुस्ख़ा मुंहिंजे कुतुबखाने में मौजूदु आहिनि जिन खे आॾो रखी मूं हिन किताब जो मतन तयारु कयो आहे ऐं इंतज़ारु आहे त तारीख़ी हाशियनि ऐं चिटायुनि सां उन खे छापियो वञे। ख़ुलासतुल मकतूबात। ही ख़त सिंध जे 2 वॾनि मुंशियुनि मियां हारून ऐं मुंशी अब्दुल रऊफ़ जा लिखियल आहिनि। ही जुल्द हक़ीक़त में उन्हनि ख़तनि जी चूंड आहे जिन खे इंशा नवेसीअ जे ख़्याल खां तयारु कयो वियो आहे, लेकिन हर ख़त कंहिं न कंहिं तारीख़ी हैसियत में अहम आहे। ख़त घणो करे जेवंद अबड़े, तख़्तमल महते, नवाब बख़्तियार ख़ान, अमीर अब्दुल्ला बिरोहीअ जा आहिनि। हिन जुल्द मां सिंध जे केतिरनि ई आलिमनि, अमीरनि ऐं उन दौर जे मशाहिरनि जा नाला मालूम थियनि था जिन मां कई नाला असांजे लाइ बिल्कुलु नवां आहिनि। महमूद ख़ान, जंहिंखे हिननि ख़तनि में नामहमूद कंधार लिखियो वियो आहे, उन सां जंग करण बाबति बि हिकु ख़त हिन मजमूए में शामिलु आहे। हिकु ख़त 1149 हिजरीअ जो लिखियलु आहे जंहिं ज़रिए इस्फ़हान ऐं अफ़गानिस्तान जे झगड़नि ते रोशनी पवे थी। हिकु ख़त उन हरात जे हाकिम सुल्तान महमूद ख़ान अफ़गान जो रियासत पनाह मीर अब्दुल्ला ख़ान आंगा जे नाले आहे। ॿियो हिकु हुकुमनामो आहे जेको सुल्तान महमूद ख़ान 1135 हिजरीअ में अमीर अब्दुल्ला ख़ान जे नाले लिखियो आहे। हिन ख़तनि जे जुल्द में महमूद ख़ान जो हिकु अहदनामो बि आहे जेको निहायत अहम आहे। हिन अहदनामे में महमूद ख़ान अफ़गान, इस्फ़हान, अफ़गानिस्तान, सिंध ऐं पंजाब जे बारे में निहायत अहम मालूम दाख़िल आहे। हिननि ख़तनि मां इस्फ़हान जे घेरे, हरात, मशहद वग़ैरह ऐं पिणु अफ़गानिस्तान ऐं मौजूदा पाकिस्तान जे सरहदुनि मुतलिक़ वॾी क़ीमती ॼाण हासिलु थिए थी। अफ़गाननि ऐं सफ़ियुनि जे विच में जेको झगड़ो खड़ो थियो ऐं जंगियूं थियूं ऐं जंहिंजे नतीजे में नादिर शाह अफ़शार जो ज़हूर थियो, उन मौज़ूअ ते जेके किताब मुंहिंजे नज़र मां निकिता आहिनि, जेकॾहिं हिननि ख़तनि मां फ़ाइदो वरितो वञे हा त हूंद उन्हनि जी तारीख़ी अहमियत अञा बि वधीक बणिजे हा। मूं वटि हिन किताब जो जेको नुस्ख़ो आहे उन ते हिकु मुहर लॻल आहे जंहिंजा ही लफ़्ज़ पढ़ी सघिजनि था: बंदा मोहम्मद 1163 हिजरी। गोया ही उन दौर खे हिकु वेझो नुस्ख़ो आहे। इंशाए नूरुल हक़ मुश्ताकी। ही सिंध जे नामियारे इंशा नवीस, शाइर, आलिम ऐं सरकारी मुंशी मियां नूरुल हक़ मुश्ताकी सेवाणीअ जे लिखियल सरकारी रिपोर्टुनि मरासिलनि जो हिकु नुस्ख़ो आहे जेको बखर, सेवण ऐं ठटे जे सियासी, माली ऐं ॿियनि तारीख़ी वाक़िअनि जे सिलसिले में निहायत क़ीमती ऐं मुख्य ॼाण मुहैया करे थो। मिसाल तौरु मोहम्मद अतार मनसबदार सरकार सेविस्तान, ठटे जी ढल मुतलिक़ हिकु ख़त, अब्दुल रहीम ठटे जे सूबेदार जा 5 ख़त, समेजन जी विगोड़ खे ख़तमु करण लाइ अबुअल मुआलीअ खे कयल दरख़्वास्त, इंशाए अतारद, मुंशी शेवकराम अतारद, मियाँ ग़ुलाम शाह ऐं मियाँ सरफराज़ कलोड़े शहीद जो दरबारी शाइर ऐं मुंशी हो। हू मुख्य अमीर बजार ख़ान टालपुर सां बि लाॻापियल हो। हिन जेके सरकारी ख़त लिखिया हुआ उहे संदसि वफ़ात खां पोइ सन 1212 हिजरीअ में अमुल राय अरोड़ा जमो कया हुआ। मूं वटि जेको नुस्ख़ो आहे उहो 1282 जो आहे।
हीअ किताबु गुलदस्ता आहे नौरस बहार खां पोइ ख़तनि जो अहम तरीन ज़ख़ीरो आहे, जंहिंमें 18वीं सदी ईसवीअ जे वाक़िअनि बाबति भरपूर ॼाण मिले थी। कुल 85 ख़त आहिनि। आख़िरी ख़त मीर बजार ख़ान शहीद जो आहे, जंहिंखे कलोड़े हाकिम मियां अब्दुल नबीअ शहीद करायो हो ऐं जंहिंजी शहादत कलोड़ा ख़ानदान जे पुॼाणी ऐं टालपुरी हुकूमत जी इब्तिदा जो सबबु बणी। मस्कत जे शेख, ईरान, कलात, जोधपुर, सिंध ऐं मुल्तान जे अटकल, रूह ऐं सभिनी अमीरनि ऐं सल्तनत जे मदारनि जा नाला ख़तनि जे हिन किताब में मिलनि था ऐं उन्हनि ज़रिए तारीख़ जा कई गोशा असांजे आॾो रोशन थियनि था। मजमुआ मकातिबे दानिशगाह सिंध हीअ सिंध जे अमीरनि ऐं हाकिमनि जे ख़तनि जो हिकु अहम मजमूओ आहे जेको सिंध यूनिवर्सिटीअ जी मिल्कियत आहे। हिन मजमूए में सिंध जे मुल्की मामलनि ऐं सियासी हालतुनि मुतालिक़ क़ीमती ख़त आहिनि। मजमूआ रकात दानिशगाह सिंध हीअ तारीख़ी ख़त काज़ी अब्दुल रसूल ऐं मुंशी जान मोहम्मद सेवाणी वफ़ात 1123 हिजरी जा लिखियल आहिनि ऐं सिंध जी गूनागून सियासी, इंतिज़ामी, समाजी ऐं इल्मी हालतुनि जी चटाभेटी कनि था। हिन सदीअ जी सियासी ऐं समाजी तारीख़ हिननि ख़तनि जे अभ्यास खां सवाइ अधूरी ऐं अणपूरी रहंदी। मुग़लनि जे आख़िरी दौर में सिंध में जेका लाक़ानूनियत ऐं बद इंतिज़ामी पखिड़ी हुई, उन्हनि ख़तनि मां उन ते रोशनी पवे थी। कनि ख़तनि जो मतिलबु पेश ख़िदमत आहे। नवाब अब्दुल समद नवाब ख़ान दौरान दल क़ौम जा माण्हू, दल क़ौम जे माण्हुनि जो क़तलाम, नूर मोहम्मद कलोड़ो, ठट्टो, शेख मुबारक जो ख़त, सैयद अब्दुल जलील बलग्रामीअ जो मकतूब, मखदूम ईसा वल्द मखदूम अब्बास हिंगोर जो, मीर याकूब बखरी, सिंध जे अमन अमान जी तबाहीअ ते अब्दुल वासिअ जो ख़त, ठटे जो मेवो ऐं आबो हवा, ठटे जो कपिड़ो, मियाँ अब्दुल रऊफ़ ऐं अबुल कासिम, मुला अलाह ॾिनू बूबकाई, मखदूम अब्दुल रहीम ठटी ऐं काबिल जो नाज़िम, बखर जो कानून गो मियाँ अब्दुल वासिअ रसूलपुरी, शहज़ादो मोहम्मद आज़म, ॾुकार, बदहाली ऐं कर्ज़दारी सरकार बखर, रोहिड़ी ऐं सखर किले जी कज़ा, बखर जो वॾो ख़ज़ानची, टामे जो कारो सिक्को, दरबेले अलोर ऐं काकड़ी परगि॒णनि जो इंतिज़ाम, शेख फैज़ुल्ला, मुला नजमुद्दीन बूबकाई, 20,000 दाम अरसला ख़ान, किले बखर जी ख़ासि दरबार, रोहिड़ी, बाग़ ऐं मेवो, औलाद मखदूम उस्मान दरबेलवी, काज़ी नसीरुद्दीन, सदर सरकार बखर ऐं सेवण खुशहाल बख़्शी, वक़ाए निगार सरकार बखर, सेवण सरकार जा कानून गो, बोमई जे माण्हुनि सां उन्हनि जी बदसलूकी, शेख अब्दुल रऊफ़ मादी हाथी ऐं सूखड़ियुनि जे बारे में नवाब अब्दुल समद ख़ान जे नाले ख़ुदायार ख़ान जो ख़त। गुलदस्ता बाग़बान हीअ ख़तनि जो निहायत अहम किताबु आहे। हिन में क़दवतुल सालिकीन, मखदूम काज़ी मोहम्मद रहीम, मखदूम मोहम्मद पनाह, काज़ी मोहम्मद शाकिर ऐं काज़ी अब्दुल जलील वेठल शहर नसरपुर जा लिखियल ख़त आहिनि, जिन खे मियाँ काज़ी मोहम्मद हाफ़िज़, भाउ काज़ी मोहम्मद अकबर बिन काज़ी मियाँ ख़मीसो नसरपुरीअ मुरतब कयो आहे। ख़तनि जो मौज़ू अफ़गानिस्तान जी सिंध में फुरलिट, मदद ख़ान जी सिंध में आमद, अंग्रेज़नि जे अचण ते सिंध जे रहाकुन ऐं साहिब फ़िकिर बुज़ुर्गनि जी ॻणती, शिकारपुर ते अफ़गाननि जो कब्ज़ो, पंहिंजनि अमलदारनि जी मुक़ररी ऐं ख़ुरासान, ईरान ऐं अफ़गानिस्तान जा सियासी मसइला ऐं मामिला आहिनि। हिन मजमूए में को बि दीबाचो कोन्हे। उन जी शुरूआति हिकु ख़त सां थिए थी, जंहिंमें मोहम्मद रहीम ख़ान बारगज़ईअ जे शिकारपुर बदर थियण ऐं आलीजा मदद ख़ान पुट आलीजा गफ़ूर ख़ान खे शिकारपुर जी हुकूमत मिलण जो हाल दर्ज आहे। हीअ किताबु 323 सिफ़नि ते ऐं हर सिफ़े ते 14 सिटूं आहिनि। हीअ मजमूओ सिंध, अफ़गानिस्तान ऐं नंढे खंड में अंग्रेज़नि जे असर मुतलिक़ तारीख़ जो अहम माख़ज़ आहे। इंशा अबरी दफ़्तर अव्वल ख़तनि जो हीअ किताबु 2 दफ़्तरनि ते मुश्तमिल आहे। मुअलिफ़ जो नालो इब्राहिम बिन हाफ़िज़ नसरुल्लाह ख़ान बिन अब्दुल करीम अहमदानी सेवाणी अंसारी आहे। संदसि तख़ल्लुस अबरी हो। हीअ पहिरियों दफ़्तर 1204 हिजरीअ में मुकमिल थियो, जेको 5 फ़सलनि में तक़सीम थियल आहे। दर ख़ुतूते जानिबे अज़ीज़ाने वो ख़वेशां, दर मकातिबे यारान दोस्ती निशां, दर तहरीर परवाना जात वो पुरज़ाजात, हीअ 2 क़िस्मनि में आहे।
दर इस्तसाल दस्तकात कार व दस्तकात तालिब सरकार दर अराइज़ हुजूर उमरा उज़ाम व ख़वानीन आली मकाम व दर अराइज़ दरबार मुअल्ला। इंशा अबरी दफ़्तर दुअम ही दफ़्तर 1207 हिजरीअ में मुरतब थियो ऐं 2 क़िस्मनि में विरायल आहे। दर तहरीर इख़लास नामजाते शौक़ अंगेज़ आतिशरेज़ दर नौशतन मकतूबा तामेज़ व यके फ़र्द फ़रमान दरगाह फ़लक बारगाह के तैमिना तबरका सबते नमूदा शुद। ॿिन्ही दफ़्तरनि में कुझु ज़ाती ख़त आहिनि, बाक़ी सियासी ख़त आहिनि जेके मुग़ल कल्होड़ा अफ़गानिस्तान ऐं टालपुरनि जे दौर जे वाक़िअनि ते रोशनी विझनि था। मूं वटि 1268 हिजरीअ जो नुस्ख़ो आहे। मनाजुल शऊर इब्राहिम अबरी सेवाणी हिन नाले सां अबरी टियों मजमूओ मुरतब कयो आहे। हिन जुल्द जे पहिरें हिसे में एज़ाज़ी इबारतूं आहिनि जे उन दौर में दोस्तनि अमीरनि अज़ीज़नि या सरकारी मुलाज़िमनि जे ख़तनि जे लाइ सिंध में राइज हुयूं। ॿिए हिसे में तारीख़ी दस्तावेज़ दरख़्वास्तूं ऐं ख़त आहिनि। हीउ हिसो बेहद क़ीमती आहे। कल्होड़नि ऐं टालपुरनि दरमियान ख़तनि जी मटासटा ईरान ऐं अफ़गानिस्तान में लिख पढ़ सिंध में सूबेदारनि जी मुक़ररीअ जा परवाना ऐं बहावलपुर जे पहिरें हाकिम बहावल ख़ान जे सिलसिले जा ख़त ॿिए हिसे में शामिल आहिनि। हिन जा 2 नुस्ख़ा मूं वटि आहिनि जिन मां हिकु 1216 हिजरीअ जो मक़तूतो आहे। तारीख़ी इंशा हीउ मजमूओ बयाज़ जे सूरत में आहे। गॾु कंदड़ या मुरतब जो नालो मालूम कोन्हे। पहिरियों ख़त शहज़ादे मुराद जे नाले अहमद नगर जे विगोड़ मुतलिक़ अबुल फज़ल जो लिखियलु आहे। ॿिया ख़त सिंध मुल्तान दहली बलोचिस्तान ऐं अफ़गानिस्तान जे अहम मामलनि ऐं मसइलनि ते आहिनि। मुग़लनि ऐं कल्होड़नि जे दौर जे बारे में हिन मजमूए में तमामु मुख्य वाक़िआ आया आहिनि जिन जो अञा ताईं तारीख़ में ज़िक्र न थियो आहे। कुल 35 ख़त आहिनि। इंशा ख़बरत हीउ मजमूओ सुल्तानी मल तख़ल्लुस ख़बरत जो मुल्तान में तरतीब ॾिनल आहे। उनजो तारीख़ी नालो रुकात मानी निगार 1143 हिजरी आहे। हिन मजमूए जा कुझु ख़त तारीख़ी ऐं समाजी पस मंज़र करे अहम आहिनि। मूं वटि 1265 हिजरी जो कलमी नुस्ख़ो आहे। इंशा मुंशी मोहम्मद सईद हीउ नुस्ख़ो चंद ख़तनि ते मुश्तमिल आहे ऐं आख़िर में नाक़िस आहे। हीउ ख़त आख़िरी मुग़ल दौर जे सिंध जे बारे में अहम ॼाण ॾियनि था। रुकात इमामुद्दीन ख़तनि जो हीउ जुल्द इमामुद्दीन हालाईअ जो मुरतब कयल आहे। मूं वटि जेको नुस्ख़ो आहे उहो मुअलिफ़ जे पंहिंजनि हथ सां लिखियलु आहे। उन जी किताबत जो साल 1265 हिजरी आहे। हीउ ख़त जेतोणीकि तारीख़ी ख़्याल खां अहमियत नथा रखनि पर सिंध में फ़ारसी इबारत निगारीअ जो हिकु सुहिणो नमूनो आहिनि। इंशा हिन मजमूए जे मुअलिफ़ जो नालो मालूम न थी सघियो। मूं वटि उनजो जेको नुस्ख़ो आहे उहो दौलत राय 10 जमादिल अवल 1126 हिजरी ते पूरो कयो। हिन में सिंध ऐं हिंद जे मामलनि जो ज़िक्र मिले थो। मजमूआ शाही असनादो फ़रामीन हिन मजमूए में अरगोन तुरखान मुग़ल कल्होड़ा ऐं टालपुर हाकिमनि जूं सनदूं ऐं फ़रमान गॾु कयल आहिनि ऐं तारीख़ी अहमियत रखनि था। ठटे जे मुग़ल गवर्नरनि जी तारीख़ुनि तइ करण में हिन जुल्द मां वॾी मदद मिले थी। उनखां सवाइ हिन मां सल्तनत जे अमीरनि काज़ियुनि सादातनि आलमनि शाइरनि ऐं संदनि वारिसनि ऐं पोयरनि जे वज़ीफ़े जे बारे में बि सुठी ॼाण मिले थी। जंहिं करे आलमनि ऐं क़दीम ख़ानदाननि जे हालतुनि उहिदनि ऐं सिलसिलनि जो बि पतो पवे थो। हीअ सनदूं सभ जूं सभु ठटे जे रहाकुनि ऐं ठटे जे अमीरनि जे नाले जूं आहिनि। हीउ नुस्ख़ो मूं काज़ी अली मोहम्मद ठटवी मरहूम जे नुस्ख़े तां नक़ुल करायो आहे। मजमूआ असनादो फ़रामीन हीउ मजमूओ तुरखान मुग़ल कल्होड़ा ऐं टालपुर हाकिमनि जे असली हुकमनि फ़रमाननि ऐं सनदुनि ते मुश्तमिल आहे ऐं सिंधी अदबी बोर्ड जे ज़ख़ीरे में मौजूदु आहे। फ़रमान 3 हिसनि में गॾु कया विया आहिनि। 5 फ़रमान ईसा ख़ान अवल बाक़ी बेग तुरखान जानी बेग तुरखान ऐं गाज़ी बेग तुरखान जा आहिनि। 3 फ़रमान शाहजहान ऐं आलमगीर जा आहिनि। आलमगीर जे आख़िरी ॾींहंनि खां करे मीर नसीर ख़ान ताईं मुग़ल सूबेदारनि ऐं सिंध जे कल्होड़ा ऐं टालपुर हाकिमनि जा 13 फ़रमान आहिनि। हीउ आख़िरी हिसो 18वीं सदी ईसवीअ जी तारीख़ में कमु अची सघे थो।
मूं वटि उन्हनि फ़रमाननि जा नक़ुल मौजूदु आहिनि। कुझु फ़रमाननि जा फ़ोटो मूं तहफ़तुल किराम में बि छपिया आहिनि। मकतूबात कान्य। हीअ ख़त सिंध जे नामियारे तारीख़दान अमीर अली शेर कान्य जा लिखियल आहिनि। हीअ तारीख़दान कल्होड़नि जे आख़िरी ॾींहंनि में सरकारी मुंशी हो। ख़तनि जे हिन जिल्द में चंद ज़ाती ऐं सरकारी मरासिला आहिनि। हीअ मजमूओ सिंधी अदबी बोर्ड जे तहवील में आहे। मकतूबात मीर अज़ीमुद्दीन। मीर अज़ीमुद्दीन ठटवी टालपुरनि जी पहिरें दरबार जो अॻुवाण शाइर हो। मसनवी फ़तेहनामा ऐं हिकु दीवान संदसि यादगार आहे। हीअ ख़त कल्होड़ा ख़ानदान जे आख़िरी ज़माने ऐं टालपुर घराणे जे शुरूआती दौर जे केतिरनि ई मुख्य वाक़िअनि ते रोशनी विझनि था। मकतूबात मीर नसीर ख़ान टालपुर। मीर मोहम्मद नसीर ख़ान सिंध जो आख़िरी टालपुर हुक्मरान हो, जंहिंखां 1843 ईस्वीअ में अंग्रेज़नि सिंध जो इक़्तिदारु खसियो ऐं ॿियनि टालपुर साहिबज़ादनि सां गॾु खेसि बि कलकत्ते ऐं हिंदुस्तान जे ॿियनि शहरनि में नज़रबंदि रखियो। मीर साहिब जलावतनीअ जे ज़माने में जेके ख़त पंहिंजनि ज़ालुनि, अमीरनि ऐं ॿियनि अज़ीज़नि खे लिखिया, हीअ उन्हनि जो हिकु मजमूओ आहे जंहिंमें 292 ख़त आहिनि। आख़िरी ख़त मीर साहिब जी धीअ हिकु दरख़्वास्त जी शकिल में राणी विक्टोरिया जे नाले लिखियो आहे। जंहिं ज़माने में सिंध जो हीउ हुक्मरान कलकत्ते में जलावतनीअ जी हयाती कटे रहियो हो, उन्हनि ॾींहंनि में वाजिद अली शाह बि मटिया बुर्ज कलकत्ते में ग़रीबुल वतनीअ जा ॾींहं घारे रहियो हो। उन दौर में वाजिद अली शाह पंहिंजे ज़ालुनि जे नाले ख़त लिखिया आहिनि, जंहिंजा कई जुल्द छपिजी चुका आहिनि। मीर नसीर ख़ान जा ई ख़त जिते कई तारीख़ी फ़ाइदा रखनि था, उते समाजी ऐं तहज़ीबी लिहाज़ खां वॾी अहमियत ऐं हैसियत रखनि था। वाजिद अली शाह जे ख़तनि जी जेकॾहिं मीर नसीर ख़ान जे ख़तनि जी इबारत ऐं मफ़हूम जे ख़्याल खां भेट कई वञे त वाजिद अली शाह जे ख़तनि जूं इबारतूं, उन्हनि जो मतिलबु ऐं उन्हनि ख़तनि में बयानु कयल आशिक़ाना जज़्बा निहायत ख़राबु, आमी ऐं किरियल नज़र अचनि था, जॾहिं त उन जे भेट में मीर नसीर ख़ान जा ख़त निहायत शाइस्ता, मुहज़िब ऐं बावकार आहिनि। साफ़ ॾिसण में अचे थो त मीर नसीर ख़ान जे ख़तनि जो लहजो हिकु सुधरियल ऐं संजीदा बादशाह जे जज़्बनि जो अक्सु आहे, जंहिंमें शाही हरम जी इज़त ऐं नामूस तोड़े उन जी अज़मत ऐं तक़दुस जो पूरो पूरो एहतराम रखी मुहबत जे जज़्बनि खे ज़ाहिरु कयो वियो आहे। हिकु जुमिलो बि किरियल ऐं पस्त कोन्हे। उन ज़रिए जिते लखनऊ दरबार जे समाजी ज़िलत जो पतो पवे थो, उते सिंध जे बादशाहनि जे तहज़ीबी बरतरीअ जो चिटो इज़हार थिए थो। जीअं शुरू में चयो अथमि, मूं हिते फ़क़ति तारीख़ी ख़तनि जो ज़िक्र कयो आहे जेके मालूम थियल आहिनि। उन्हनि सभिनी ख़तनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे जेके सूफ़ियुनि, आलिमनि जा लिखियल आहिनि, जन ज़रिए सिंध जे मज़हबी मामलनि, मज़हबी मौरिकनि ऐं दीनी तोड़े तसौफ़ जे नुक़्तनि ते रोशनी पवे थी। मुल्की ऐं सियासी तारीख़ में जेतोणीकि ही मजमूआ कमु नथा ॾेई सघनि, पर 18वीं सदी ईस्वीअ में सिंध जी समाजी सूरत हाल, मज़हबी हालतुनि ऐं सूफ़ियाणनि लाड़नि जी ख़बर उन्हनि ज़रिए ज़रूरु पवे थी। ईरान में अॼुकल्ह तारीख़ी ख़त छापण जी तरफ़ ध्यानु ॾिनो वञे थो ऐं अटकल रूए 15-20 मजमूआ मुंहिंजे नज़र मां गुज़रिया आहिनि। ज़िंदा क़ौमूं पंहिंजे तारीख़ी असासे ऐं तहज़ीबी विरसे खे सीने सां सांढीनि थियूं। काश असां वटि बि हिन क़ौमी सरमाए जे बचाव जो अहसासु पैदा थिए ऐं असीं बि होश में अचूं ऐं तारीख़ी ख़तनि जा क़दम ब क़दम अहिड़ा मजमूआ गॾु करणु ऐं छापणु शुरू कयूं, जंहिं ज़रिए असांखे तारीख़ जूं गुम थियल कड़ियूं मिली वञनि ऐं दिलचस्प अंदरूनी मामला ऐं मसइला मालूम थियनि, जंहिंजो अॼु ताईं असांखे इल्मु न थी सघियो आहे।